सुप्रीम कोर्ट आर्मी पब्लिक स्कूल सान्हे जे वरितल पाणमुरादे नोटिस ते गुज़िरियल ॾींहुं थियल ॿुधणीअ जो लिखत में हुकुमनामो जारी करे छॾियो आहे। 3 सिफ़नि ते ॿधल हुकुमनामो चीफ जस्टिस गुलज़ार अहमद लिखियो आहे। हुकुमनामे में चयो वियो आहे त वज़ीर आज़म इमरान ख़ान अदालत जे आॾो पेश थियो ऐं चयो त हुन 20 अक्टूबर जो हुकुमनामो पढ़ियो आहे। हुकुमनामे में चयो वियो आहे त वज़ीर आज़म अदालत ऐं शहीद ॿारनि जे वालिदेन खे ख़ातिरी कराई त शहीदनि जे वारसनि खे इंसाफ़ ॾियारण लाइ रियासत पंहिंजूं ज़िमेवारियूं पूरियूं कंदी ऐं हर मुमकिन क़दम खणंदी। अदालत क़रार ॾिनो त शहीद ॿारनि जा वालिदेन शहादतुनि ते को बि उज़ुर क़बूल करण लाइ तयारु न आहिनि। अदालत हुकुम ॾिनो त हुकूमत शहीदनि जे वालिदेन जो मौक़िफ़ ॿुधे ऐं कार्रवाई करे। वज़ीर आज़म इमरान ख़ान अदालत आॾो पेश थियो हो। वज़ीर आज़म अदालत में चयो हो त मुल्क में केर बि मुक़दस ॻऊं न आहे। मां क़ानून जी हुकुमरानी ते यकीन रखां थो। तव्हां हुकुम कयो, असां कार्रवाई कंदासीं। सुप्रीम कोर्ट वफ़ाक़ी हुकूमत खे आर्मी पब्लिक स्कूल ते हमले में शहीद थियल ॿारनि जे वालिदेन जो मौक़िफ़ ॿुधी कार्रवाई करण जो हुकुम ॾींदे ॿुधणी 4 हफ़्तनि लाइ मुलतवी करे छॾी हुई।